नाज़रीन हिन वक्त असीं किथे मौजूद आहियूं असीं तव्हांखे ॾेखारींदासीं बि त किथे आहियूं ऐं सरखां बि उन जो ज़बानी मालूम करे वठूं था। सर हाणे असां किथे आया आहियूं? ॾाढी सुठी असांजी कचहरी ॻोठनि में थी। तालीम खे वठी करे समूरे इंटरव्यू में मूंखे इहो तव्हांजी ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी त तव्हांजो इहो प्राइमरी फोकस आहे, तव्हां इन शइ में तब्दीली आणणु चाहियो था। राइट नाउ वेयर आर वी प्रेजेंट? Right now we are present at TCF, the Citizens Foundation, Alimabad. Okay. ही एरिया आलिमाबाद सॾिबो आहे। हिते मुंहिंजी ज़मीदारी बि आहे, प्लस असांजा पंहिंजा ॻोठ वग़ैरह बि आहिनि। त मां सोचियो त हिते असांजे एरिया में पढ़ाई इन साहिती परगणे में या नौशहर फिरोज ज़िले में या खैरपुर में या नवाबशाह में तमामु घणी तवजो रही आहे माण्हुनि जी। TCF हिकिड़ो ज़बरदस्त इदारो आहे जेको इंडिपेंडेंट आहे। TCF जे ज़रिए तव्हां क़ाइमु कयो आहे। मां इहा ज़मीन डोनेट कई हुननि खे पंहिंजे वालिदैन जे सदक़े जारिया लाइ। स्कूल हुननि जेको आहे सो पाण फाइनेंस कयो आहे ऐं हिते माशाल्लाह केतिरी एनरोलमेंट आहे, केतिरा ॿार पढ़नि पिया? ही बिल्डिंग जेका ठही आहे ही नर्सरी खां 6th ग्रेड ताईं आहे। उन खां पोइ जीअं 6th ग्रेड में इहे ॿार जेका नर्सरी में फीड थिया आहिनि इहे 6th ताईं वेंदा त देयर विल बी अनदर बिल्डिंग दैट विल बी कंस्ट्रक्टेड। ॿी बिल्डिंग ठाहींदा 6 खां मैट्रिक ताईं सेकेंडरी सेक्शन उहो हलंदो। सही। सो ओड़े हिसाब सां हिते हींअर हिते तक़रीबन 94 ॿार आहिनि इनरोल्ड, न्याणियूं ऐं छोकिरा। ऐं उन में न्याणियुनि जो रेशो केतिरो आहे? मां अधो अधु आहे। अच्छा, ही सर बि असां सां TCF सां सलाहियल आहिनि त उहो असांखे ॿुधाइनि पिया। ऑल राइट। सो ही बिल्डिंग आहे सर, यानी ज़बरदस्त लॻे पई ऐं काफ़ी ॿार बि इंगेज्ड नज़र अचनि पिया। असां चाहींदासीं त असां कैमरामैन थोरो सो ॾेखारे। सुबुह जो ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं ॿार स्कूल वेंदा आहिनि न त वेव कंदा वेंदा आहिनि। ॾाढो मज़ो ईंदो आहे। वालेकुम अस्सलाम वालेकुम। खुश आहियो। तो उर्दू बि आहे, सिंधी बि आहे। अस्सलाम मैडम, खुश आहियो। प्रिंसिपल वालेकुम मैडम, हाउ आर यू? लैला यार। अच्छा, ज़बरदस्त सर। सो हिते न्याणियुनि जो रेशो यानी अच्छा कोई TCF जो स्पेसिफिक यूनिफॉर्म कोन हुजे पर आहे पातल आहे ॿारनि खे काफ़ियुनि खे आहे। अच्छा, यूनिफॉर्म ही है। यूनिफॉर्म आहे बाक़ायदा। खुश आहियो। वो वेव कर रहे हैं। वालेकुम अस्सलाम, खुश आहियो। तबीयत ठीकु आहे? रोज़ अचो था न पढ़ण लाइ? वेरी गुड। द बैग्स तव्हांजे जूता माशाल्लाह अचनि था। सुठो सेटअप आहे। खुश आहियो न सभई? वेरी गुड। यू आर लर्निंग इंग्लिश? मिड टर्म के बाद। मिड टर्म के खां पोइ शुरू थींदो। कीअं आहियो सभु? ठीक ठाक आहियो? ही केरु आहिनि? सर जो नालो छा आहे? फासाए वरितो। मां सभिनी खे नालो ॿुधायो, हुननि खे इनाम ॾींदासीं। जे नालो ॿुधायो असां इनाम ॾींदासीं। चलो। साहब आहे नी। अच्छा सर, ही सेटअप त तमामु दिलचस्प आहे, सुठो लॻे पियो। ॿार सभु इंगेज नज़र अचनि पिया। पर छा हाणे तव्हां हिन इनिशिएटिव खे वधीक एक्सपेंड करण जो सोचो पिया? कॉलेज लेवल ते या हिते फ्यूचर में असां यूनिवर्सिटीज़ ठहंदे बि ॾिसूं? उन बाबति छा राय आहे तव्हांजी? मुंहिंजी राय आहे त असांखे प्राइवेट सेक्टर में प्लस गवर्नमेंट साइड ते ॿिन्ही तरफ़नि जेको आहे सो असांखे हिते सोचणु खपे दैट इट इज़ वेरी इम्पोर्टेंट त ही जेका नई पौध आहे हिनखे सही डायरेक्शन मिले। पढ़ाई जी, सोच जी, शऊर जी डायरेक्शन शुड बी राइट, चैनलाइज हुजणु खपे डायरेक्शन। ॿारनि में खाधे पीते जी खुराक जी घटिताई अक्सर करे उनखे बि रिपोर्ट कयो वेंदो आहे त पोइ छा उन्हनि मसइलनि खे बि एड्रेस करण जो सोचो पिया तव्हां हेॾनि प्लेटफॉर्म्स जे ज़रिए? बिल्कुल। त हिते फ्री मील्स ॾिना वेंदा आहिनि? फ्री मील्स आहिनि, कैंटीन हूंदो ऐं हिकिड़ो प्रोग्राम आहे हिन जो TCF जो आगाही जे नाले सां शुरू करायूं था जंहिंमें मदर चाइल्ड न्यूट्रिशन आहे। वेरी इंपॉर्टेंट। मदर चाइल्ड न्यूट्रिशन एंड मदर चाइल्ड brought up in the house, how you should deal with your child, how you should send your child to school, कीअं तव्हां स्कूल यूनिफॉर्म कीअं पाराए मोकिलियो, उनखे छा खाराइणो आहे त नशो मां बहितर रहे। अस्सलाम वालेकुम, खुश आहियो। हेलो। हिते बि रेशो भलो आहे। हा, सुठो रेशो आहे। ही केरु आहिनि? Okay, very sweet. Okay, love this. Bye bye. Bye,
नाज़रीन हिकु त तमामु घणो मज़ो अचे पियो हितां जा जेके सभु माण्हू आहिनि एतिरी इज़त ॾियनि था प्यार ॾियनि था ऐं ज़ाहिरा सर जी हिते हिकिड़ी पंहिंजी सुञाणप आहे फ़ैसिलनि खे वठी करे ऐं ॿी हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि मूंखे इंटरव्यू में लॻी पए त सर खे हर कंहिंजो नालो यादि आहे हू नाले सां हर कंहिंखे कॉल कनि था इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे जॾहिं तव्हां के माण्हू खे नाले सां सॾु कंदा आहियो हिकु त ॾाढो सुठो लॻंदो आहे उहो माण्हू तव्हांजी तरफ़ वधीक मुतवजा थींदो आहे इहा मूंखे तव्हांजी ॻाल्हि तमामु घणी सुठी लॻी तव्हांजो हिते जिते असीं मौजूदु आहियूं हिते तव्हांजा खोड़ सारा बाग़ असांखे नज़र अचनि पिया ऐं तव्हांजूं ज़मीनूं बि नज़र आयूं सिंस यू आर एन ऑन्टरप्रेन्योर ऐं उन खां अलावा जेको एग्रीकल्चर में तव्हांजो अलॻि किरदारु असीं ॾिसूं था सो उन बाबति थोरो ॿुधाइजो केतिरियूं ज़मीनूं आहिनि तव्हां वटि अलाह जी ज़मीन गंजा ज़मीन सब आहे अलाह जी इहो त असीं पुछी रहंदासीं जी केतिरो मतिलबु एकर्स या उन में अगरि तव्हां गंजा ॿुधाए गंजा शुक्र आहे मालिक जो शुक्र आहे मालिक जो अच्छा सही ऐं पंहिंजो बाग़ बि वॾा ज़बरदस्त नज़र अचनि बाग़ पिया सुठा अंब आहिनि। नज़र आया हाणे अंब त आहिनि। अंबड़ियुनि जो सीज़न आहे अंबनि जो सीज़न आहे बिल्कुलु अंबनि जो सीज़न लोअर सिंध में त तक़रीबन अंब हाणे मार्केट में अची वियो आहे असां वटि अंब असांजो मार्केट में ईंदो आहे 15 मई खां पोइ सो अञा असां वटि अंबड़ियुनि जी स्टेज आहे ऐं मां एक्टिवली इन्वॉल्व आहियां पंहिंजे एग्रीकल्चर में अच्छा एक्टिवली मां आई टेक पार्ट इन ऑल माई एक्टिविटीज़ चाहे हू ज़मीन जी ठाराई हुजे चाहे हू ज़मींदारी जा जेके बि कमकार आहिनि हा। त उन में असांजा फार्म मैनेजर ऐं मां गॾिजी सॼी इनखे सलाह सां अच्छा हलाईंदा हारियुनि जे फ़ाइदे जे लाइ तव्हां कहिड़ियूं कोशिशूं कंदा आहियो ऐं हाणे त चलो गवर्नमेंट जी तरफ़ खां हारी कार्ड जो इनिशिएटिव आयो आहे पर सिंध जो हारी तव्हांजी नज़र में केतिरो ख़ुशहाल आहे Do you think ॾिसो he gets ignored? सिंध जो हारी हर ज़मींदार ते पाण अलॻि अलॻि ते डिपेंड थो करे अच्छा त हू पंहिंजे हारी खे कीअं थो ट्रीट करे या पंहिंजे हारी सां हुनजो छा रवैयो आहे छा वर्ताव आहे छा हुनजो सिस्टम आहे थी सघे मुंहिंजो ख़राबु हुजे ॿिए ज़मींदार जो सुठो हुजे सो हारियुनि खे तव्हां जनरलाइज़ नथा करे सघो अच्छा मुख़्तलिफ़ ज़मींदारनि जा हारियुनि जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो व्यूज़ थी सघनि था त मुंहिंजो ज़मींदार बुरो आहे या मुंहिंजो ज़मींदार चङो आहे हू त हारी ॿुधाईंदो पर हारी इन द सेंस मां तव्हांखे एतिरो ई ॻाल्हि ॿुधाए छॾियां जेको माण्हू शो कंदा आहिनि गोड़ कंदा आहिनि त ज़मींदार खाए विया मुल्क खे वॾा वॾा ज़मींदार फ्यूडल्स खाए विया वॾा ज़मींदार वॾा आबादगार त उहे हिसो खाई वञनि था हारियुनि मां जो। हिकिड़ो तव्हांखे That's the सवाल common perception. जी, मां हिकिड़ो right. सवाल पुछंदो आहियां सभिनी खां त मूंखे इहो मिल उहो धंधो उहो को बिज़नेस ॿुधायो जेको पंहिंजे को वर्कर खे जेको गॾु कमु करण वारो आहे उनखे अधु ॾे शेयर अहिड़ो कोई धंधो न आहे वाहिद ज़मींदार पर आहे महिनत जो त सिलो मिली सघे पियो न और you think that's a नो different नो thing? दैट्स डिफरेंट अच्छा हाणे तव्हां ॾिसो त मुंहिंजो एकड़ आहे फ़र्ज़ु कयो उनमें 50 मण कणिक थी आहे ठीकु आहे ख़र्च कढी अधो था कयूं न जेतिरो ज़मींदार घर खणी थो वञे ओतिरो हारी खे मिले थो कहिड़ो अहिड़ो बिज़नेस आहे सॼी दुनिया में जेको पंहिंजे को वर्कर खे अधु ॾे शेयर ज़मींदार ई आहे जेको हारी खे अधु ॾे थो तव्हां कॾहिं ॿुधो आहे त कंहिं फ्लावर मिल कंहिं शुगर मिल वारे अधु प्रॉफिट में ॾिनो हुजे पंहिंजे वर्कर खे नेवर अच्छा फ्लोर ऐं राइस मिल्स बि आहिनि जी त उहे केतिरियूं आहिनि तकरीबन फ्लावर मिल बि आहे राइस मिल बि आहे हस्किंग प्लांट आहे तो जो कोई नंबर शेयर करणु चाहींदा त असां केतिरियूं आहिनि हिकिड़ी फ्लावर मिल आहे हिकिड़ी अच्छा, राइस मिल आहे हिकिड़ी आहिनि जी। ठीकु आहे सही अच्छा ॿियो फसल जी बि असीं ॻाल्हि कंदासीं त ठारोशा में अक्सर करे कहिड़ो फसल वधीक थिए पियो असां ॿुधंदासीं त मेहंदी जेकी आहे उहा मेहड़ जी मशहूरु आहे पर हाणे ठारोशा जो ॿुधूं था त हिते वधि खां वधि प्रोड्यूस थिए थी हाणे मेहर जेको आहे दरिया जे अक्रॉस आहे ठारूशा ऐं मेहर हिक ॿिए जा ऑपोज़िट आहिनि हा दरिया जे राइट बैंक ते मेहर आहे दरिया जे लेफ्ट बैंक ते ठारूशा आहे सो जॾहिं 73-72 जी बोॾूं आयूं तॾहिं हुतां जेके मेहर जा माण्हू हुतां लॾे आया बोॾ जे करे उहे ठारूशा आया ओके उहो पाण सां गॾु मेहंदी जो ॿिज खणी आया अच्छा उन्हनि जो हिते मेहंदी जो ॿिज जेको आंदो त हिते मेहंदी जो ॿिज 70s में कामयाबु थी वियो हाणे सॼे पाकिस्तान में वाहिद ठारूशा आहे जिथे मेहंदी थिए थी मेहर में इका दुका एकड़ हूंदा बाक़ी मेजॉरिटी मेहंदी जी मार्केट ठारूशा आहे अच्छा ऐं अॻे पंजाब में थींदी सरगोदा में हिकिड़ी जाइ आहे भेरा उते थींदी पर हाणे राइट नाउ इन पाकिस्तान इंटरनेशनली अगरि का मेहंदी वञे पई उहा ठारूशा जी वञी आहे ओके सही अच्छा उन सां गॾोगॾु तव्हां जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था त सिंध वाइल्ड लाइफ मैनेजमेंट बोर्ड जो जा चेयरमैन रही चुका जी। आहियो ठीकु आहे यू आर द फॉर्मर चेयरमैन जॾहिं असां कंजर्वेशन जी ॻाल्हि कयूं था ऐं पोइ वरी उते कुझु मुआशी इंट्रस्ट बि अची वञनि था इकोनॉमिकल इंट्रस्ट डू यू थिंक ही ॿई फैक्टर्स हिक ॿिए सां क्लैश कनि था पहिरीं मां हिकिड़ो कॉन्सेप्ट क्लियर करणु चाहियां थो माण्हुनि जो शिकार जो जीअं माण्हू वीडियोज़ वायरल करे छॾींदा आहिनि त हिन नायाब नस्ल जो पखी मारे छॾियो हिन नायाब नस्ल जो परिंदो या जानवर मारे अक्सर करे छॾियो सरदारनि भुतारनि ते वरी तनक़ीद थींदी हा आहे। असां ते बि थींदी आहे पर असां शिकार कंदा आहियूं फॉर स्पोर्ट शिकार हिकिड़ो पुराणो स्पोर्ट आहे हज़ारनि सालनि खां हलंदो थो जो लीगल फ्रेमवर्क छा हुजे थो उनजो सिंध काउंसिल फॉर कंजर्वेशन ऑफ वाइल्ड लाइफ आहे
SCCW उन खां अॻु में सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऑर्डिनेंस ऑफ 1972 अच्छा उन्ही खां अलावा जेको आहे सो इहे कानून आहिनि इंटैक्ट आहिनि बैग लिमिट्स बि आहिनि त भई हिकु बंदूक हिकु आचर ते केतिरे तितर मारे सघे थी उनजी इम्प्लीमेंटेशन कराइणी आहे उहो थोरो ॾुखियो कमु आहे पर इम्प्लीमेंटेशन उनजी थियणु खपे तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो हर्ड जेको हूंदो आहे आइबेक्स जो माना सरह जेके चवंदा आहियूं असां या गॾु जेके उड़ियाल चवंदा आहियूं जेके जबलनि में कीर्थ नेशनल पार्क में हेॾे उन्हनि में जेके ट्रॉफीज़ जा लाइसेंसिस वेंदा आहिनि या लाइसेंसिस जेका सिंध गवर्नमेंट इशू कंदी आहे या फेडरल गवर्नमेंट इशू कंदी आहे उहो छो कंदी आहे त हुन में जेको ओवरग्रोन मेल आहे ही नीड्स टू बी कल्ड कलिंग हिकिड़ी साइंस आहे कलिंग हिकिड़ी साइंस आहे CULLING ओके you have to basically to save माना तव्हांखे हिकिड़ी नस्ल बचाइण लाइ तव्हांखे उन मां उहो पोढ़ो कढणो थो पए ओके जानवर त तॾहिं उनजो नस्ल अॻिते वधंदो यू अंडरस्टैंड त इहो हिकिड़ो साइंस आहे जंहिंजे करे इहो ट्रॉफीज़ जूं परमिटूं निकिरनि थियूं ऐं इहे असांखे ॿियनि माण्हुनि खे मुल्कनि मां माण्हू अचनि था ऐं उनखे वॾियूं जेके ट्रॉफीज़ आहिनि या जेके पोढ़ा उन में जानवर आहिनि जेके हाणे शायदि बीमार थी चुका आहिनि हली नथा सघनि ऐं तव्हांजी उन जिन्स में उन ब्रीड में उनखे डिटेरिएशन ईंदी त उनखे कल कबो आहे ऑलराइट ऐं स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्स इन ते आहे त इनखे स्पोर्ट्स करे हलाइजे ऐं इन में हाणे प्राइवेट क्लब्स अची विया आहिनि प्राइवेट रजिस्ट्रेशन आहिनि प्राइवेट फार्म्स आहिनि जेके बट डू यू थिंक त हिन बि इलीगली हंटिंग काफ़ी वॾे पैमाने जी हा, ते थी थींदी आहे, पई बिल्कुलु ऐं उहे घणे भाङ इहे जेके बासर माण्हू हुजनि था उहे ई कनि हाणे ॾिसो Do you think so? ही हिकिड़ी हेडलाइन थी सघे थी 72 माण्हू हरणनि जो शिकार कंदे This is how it's पर हाणे supposed to go. पहिरीं त इहो पुछिजे त हू 72 केरु आहे फ़िलहाल त ख़बर हलाए था छॾीनि भई इशारो सिधो वॾेरे भूतार ॾे वञी बस हा इहो ई आहे हर का शइ जेका आहे सो असांजी अखि में थी अची लॻे अच्छा ईअं न आहे तव्हांखे मां इहो ताजुब थींदो त उहे माण्हू असां वटि अहिड़ा बि माण्हू आहिनि कचे में जेके गोॾ ॿधंदा आहिनि हा उहे बि थर ताईं वञनि था शिकार करण लाइ अच्छा रुगो बोतार ऐं सरदार शिकार नथा कनि या वॾेरा ओके ओके आम माण्हुनि जो गोॾ बि ॿधण शौक़ु वारा आहे आम माण्हुनि जो बि शौक़ु आहे अच्छा ठीकु तव्हां जिन सरकारी उहिदनि ते सर्व कयो पिए जंहिं मां वाइल्ड लाइफ मैनेजमेंट बोर्ड में हिकिड़ी शइ आहे सो उन दौरान छा तव्हां कुझु नवनि प्रपोज़ल्स सां गॾु आया जंहिं वक़्तु तव्हां उन उहिदे ते कमु करे रहिया हुया बिल्कुलु एंड व्हाट वाज द रिस्पॉन्स फ्रॉम द साइड ऑफ गवर्नमेंट उन प्रपोज़ल्स ॾिसो, खे government अॻिते असां- वधायो वियो या न गवर्नमेंट त असां पाणी आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे पर उन में मां CM साहब खे चेयरमैन साहब खे सभिनी खे हिकिड़ा प्रपोज़ल मोकिलिया हुआ जिन में कुझु शयूं इम्प्लीमेंट थियूं कुझु शयूं कोन इम्प्लीमेंट थी सघियूं बैग लिमिट्स जे मुतलिक़ चयो ॿियो मूं चयो त सेमी ऑटोमेटिक वेपन्स जेके आहिनि 12 गेज या 16 गेज उहे बैन थियणु खपनि उहो कार्ट्रिज एतिरो 2 कारतूस हुजनि पखी खे बि चांस मिले पाण खे बचाइण जो शूटर खे बि चांस मिले उनखे ॿिनि शॉट्स में किराइण जो ट्रेडिशनल शिकार थींदो थो अचे उहो साइड बाय साइड डबल बैरल ऐं 2 कारतूस या सिंगल कारतूस अच्छा इहो ट्रेडिशनल शिकार हुयो ओल्ड टाइम खां जेको अचे पियो पोइ ही जदीद दौर आई जिद्दताई दौर में त वरी सेमी ऑटो वेपन्स ठही विया ऑटोमेटिक वेपन्स ठही विया अच्छा तव्हांखे शिकार जो सर केतिरो शौक़ु आहे ऐं कहिड़ियूं शयूं नज़र हेठि रखंदे तव्हां इहो पंहिंजो शौक़ु पूरो कंदा आहियो शिकार जो मूंखे शिकार जो बिल्कुलु शौक़ु आहे मुंहिंजे वालिद साहब खे न हुयो मुंहिंजे ॾाॾा खे न हुयो पर मुंहिंजे परॾाॾा खे हुयो ऐं असांजी जनरेशन में मूंखे मुंहिंजे भाउ खे शौक़ु आहे हिननि जी ज़ावियार जी जनरेशन में हिननि खे बि शौक़ु आहे ॾिसो मां डीप फ्रीज़र भरण वारो शिकारी न आहियां त सॼो साल मुंहिंजे डीप फ्रीज़र में शिकार जो गोश्त हुजे असां असां माण्हू कंदा आहिनि अक्सर करे हा कंदा आहिनि मीट कलेक्टर्स चइबो आहे हुननि खे उहे कंदा आहिनि डीप फ्रीज़र में शिकार रखी छॾींदा आहिनि सॼो साल आहिस्ता आहिस्ता करे महिमान खे सर्व कंदा उहे गोद ॿधण वारा माण्हू हूंदा आहिनि या बासर माण्हू आहिनि अॼुकल्ह बाराड़ी में बि फ्रीज़र आहे सो पंहिंजो सर प्रॉपर डिफेंड करे वञनि था चलो ठीकु आहे ओके सर जी जी प्लीज कंटिन्यू हाणे बाराड़ी जे हिसाब सां बि फ्रीज़र अची विया आहिनि माण्हू रखंदा गोश्त पर ॻाल्हि इहा आहे त सीज़न जेतिरी सीज़न आहे ओतिरो तव्हां शिकार एंजॉय कयो ओतिरो तव्हां शिकार खाओ उन खां पोइ कुकड़ आहे ॿिया गोश्त आहिनि मच्छियूं आहिनि उहो खाओ सो हिते तितिर तव्हां वटि मौजूद मूं आहे वटि कंजर्वेशन आहे हिते मूं वटि आहे उन जो शिकार थींदो त तितिर ई अवेलेबल आहे तव्हां मूं वटि हिते पके ते या रख थियल आहे मुंहिंजी ॿई पासा हिन पासे हुन पासे इहे हुड़ियूं आहिनि शिकार गांव ठहियल त मां हर ऑल्टरनेट साल में दोस्तनि खे सरींदो आहियां अच्छा देयर इज़ अ बैग लिमिट रखंदा आहियूं त बाबा पर गन 10 12 मारिया कंहिं 12 मारिया ख़ुशि थी विया राज़ी थी विया इट्स एन आउटिंग
आउटिंग आहे, माना मक़सद आहे उन पखी सां या उन जानवर सां दुश्मनी थोड़ी आहे, नस्ल कशी त नाहे करणी। सही सही, बिल्कुल सही ॻाल्हि आहे। सो सर हाणे हलजे थोड़ो बागन जी तरफ़, ऐं ज़ावियर तव्हांखे बि आई थिंक घोड़े जी सवारी जो तमामु घणो शौक़ु आहे, यू लव दैट, त असां चाहींदासीं त पंहिंजे नाज़रीन खे तव्हां थोरो सो घोड़ो हलाए करे ॾेखारियो, ऐं इहो शौक़ु कीअं पैदा थियो। असां घुमंदे फिरंदे तव्हांखे इहे तमामु सवाल कंदासीं, ऐं पोइ जेके बाग आहिनि उहे बि असां विज़िट करे वठूं। सो हलो त हलजे। जी नाज़रीन, ये खूबसूरत नज़ारा तव्हां हिन वक़्तु यकीनन ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी राइट एंड लेफ्ट साइड ते, ऐं सर खां असां वधीक पुछंदासीं सर ये ज़बरदस्त बाग नज़र अचनि पिया, माशाल्लाह सही अंब बीठा आहिनि, ही अंबड़ियूं बि नज़र अचनि थियूं मूंखे। अच्छा सर, ही जेके बूटा आहिनि हिन जी इंट्रस्टिंग ॻाल्हि तव्हां खां असीं पुछणु चाहींदासीं, त ॿुधो आहे त ही तव्हां इटली मां घुराया आहिनि, छा हिन जे पोयां बैकग्राउंड आहे? हे वण बेसिकली ओरिजिनेट थिया आहिनि यूरोप मां ऐं ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट मां, हर जाइ ते थियनि था। इट्स कॉल्ड पोलोनिया, 9501 वैरायटी आहे। मूंखे त हिते लोकल पंजाब मां ये रूट्स हथ अची विया, मां हुतां घुराया। त हिन जी ख़ासियत इहा आहे त ही फास्टेस्ट ग्रोइंग ट्री ऑफ द वर्ल्ड आहे। हा, सो मां ही ॿिनि एकड़नि ते जेको आहे सो तक़रीबन छा इन्हनि खे चइबो आहे, ॿीहर ॿुधायो? पोलोनिया। पोलोनिया, ओके। पोलोनिया, ऐं हिन जा रूट्स तव्हां पंजाब मां घुराया, पंजाब मां बट घुराया? दे आर बेसिकली इंपोर्टेड फ्रॉम अब्रॉड। ओके, कोई पंजाब में हुजनि था पर वो असल में जेको आहे इटली मां अचनि था। जी हा, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग। सो हिते कहिड़ा कहिड़ा वधीक बाग आहिनि, छा छा बाग त पोखे अंबनि जो आहे, बाग त अंबनि जो आहे, हिन में लीमो बि आहे, अंब बि आहिनि। ही जेको बाग आहे ही तक़रीबन 35 साल पुराणो बाग आहे। मुख़्तलिफ़ जी जी आगे से जी, छा छा जा ही बाग आहिनि, अंबड़ियूं अंब नज़र अचनि पिया, अंबनि जा वण आहिनि, हिन ॿियो में छा छा सिंधड़ी आहे? आहे, रिटोल आहे, चौसो आहे, लंगड़ो आहे। ओहो, तव्हांखे कहिड़ो अंब पसंदि आहे सर? मूंखे रिटोल तमामु घणो वणे थो, अच्छा रिटोल मां शौक़ सां खाईंदो आहियां। अच्छा ऐं ॿियो मूंखे वणे थो सिंधड़ी, अच्छा, सिंधड़ी उहो बि शौक़ सां पसंदि खाईंदो आहे आहियां। तव्हांखे? प्लस हे तव्हां ॾिसंदव त हिन में नाली ते हिकिड़े पासे ते पोलोनिया आहे ओके, ऐं ॿिए पासे ते हू फ्रूट लॻायो आहे। अच्छा हिन में ऑलिव्स आहिनि जंहिंखे असां ज़ैतून बि चवंदा आहियूं। हिन में ब्लैक माल्टा, रेड माल्टा, ब्लड माल्टा, स्ट्रॉबेरी गुआवा, ज़बरदस्त। थाई गुआवा ऐं उन अच्छा, खां अलावा एवोकाडो जो भी आई थिंक आहे golden- तव्हां वटि वण? गोल्डन बेयर। ओके, एवोकाडो वाज दैट वे। अच्छा एवोकाडो सब पोइते हा, छॾे पोइते आयासीं, छॾे आयो। पर उहो बि त थिए पियो। उहो हिते सर्वाइव करे वियो आहे, साल थी वॾी वियो ॻाल्हि आहे। आहे या इहो कीअं तव्हां पर हुनखे अञा- पंहिंजो अञा करायो पिया सर्वाइव? अञा फ्रूट न लॻो आहे। अच्छा अच्छा, उहो बि अंब जे वण वांगुरु 3 खां 5 साल लॻाईंदो आहे टू गिव फ्रूट। ओके, सही। अच्छा सर, ज़रात में तव्हांखे असीं ॾिसूं पिया, ॾाढो शौक़ु आहे तव्हांजो, तव्हांजे बागनि खे ॾिसी करे बि अंदाज़ो लॻाए सघिजे पियो। कंहिंखे ॾिसी करे शौक़ु पैदा थियो, केरु आहे तव्हांजो आइडियल जॾहिं असीं एग्रीकल्चरल प्रैक्टिसिस जी ॻाल्हि कयूं था? हू इंस्पायर्ड यू? एग्रीकल्चरल प्रैक्टिसिस में आइडियली आई appreciate Jahangir Khan Tareen. अच्छा, Yes, he is a very good farmer. And Jahangir Khan Tareen ilahi practices जेके इंट्रोड्यूस कयूं आहिनि अक्रॉस पाकिस्तान डिफरेंट फार्म्स ते, त मां उन खां ॾाढो इंस्पायर्ड आहियां। उन खां अलावा सिंध में बि इलाही सारा ज़मींदार आहिनि, टंडोलियार जा बि आहिनि के वरी अपर सिंध जा बि आहिनि जंहिंखां इंस्पिरेशन सिंध मां के इंस्पायर कयो आहे तव्हांखे? मतलब केरु तव्हांजो आइडियल आहे जेके तव्हां लुक अप टू कंदा आहियो? आई वुड से मां चवंदुमि त मुंहिंजो फ़िलहाल आइडियल केरु कोन्हे को सच सिंध में न आहे। ओ, सिंध में अहिड़ो को आइडियल न आहे मुंहिंजो, पर सिंध में इलाही प्रोग्रेसिव ज़मींदार आहिनि, जिन नाला नथो खणा, पर इलाही टंडोलियार जा इलाही प्रोग्रेसिव ज़मींदार आहिनि, मटियारी जा आहिनि। इवन अॼुकल्ह कश्मीर ज़िले में बि हिकु अधु जेको आहे सो नई नस्ल मां अच्छा अच्छा, अॻियां अची विया कश्मीर मां न, हा काफ़ी। ही वण आहे, ही तव्हांखे
सिंधड़ी जो वण आहे सो अंबड़ी पाणे ई अची वई नाज़रीन असां वटि अंबड़ी नेचुरली अची वई ओहो हो हाणे ही हिन साइज ते तव्हां ॿुधाए सघो था त ही कहिड़ी जिन्स आहे प्रॉब्लम या न अच्छा ये हूंदो आहे छा न खुशबू सां ॾिसूं खुशबू तो ज़बरदस्त आहे नाज़रीन मुंहिंजी त खाइण जी दिलि चए थी जिन्स सां मुंहिंजो कहिड़ो तालुक तव्हां ई ॿुधाए सघो पिया त कीअं रेकग्नाइज़ करे सघो था आई थिंक वॾी ॻाल्हि आहे जेकर तव्हां रेकग्नाइज़ करे सघो जिन्स खे अगरि नंढी स्टेज हुजे माना अंबड़ी नंढी हुजे ख़बर न पए त कहिड़ी जिन्स आहे हू त साइज सां शेप सां ख़बर पइजी वेंदी अच्छा आहे तव्हां अंबड़ी तोड़े ऐं हुनखे स्मेल कयो था सिंधड़ी जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी अनवर अटोल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी अच्छा चौसे जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी ऐं तव्हांजे ॿियूं जेके मुख़्तलिफ़ वैराइटीज़ आहिनि उनजी पंहिंजी गुलाब खास तव्हां रेकग्नाइज़ करे वञो हा सो ही कहिड़ी जिन्स आहे ही टेस्ट करे वठूं ही सिंधड़ी आहे ही सिंधड़ी आहे ही सिंधड़ी आहे ही वण हाणे तव्हां खां पुछूं त हिनखे जो तव्हांखे अंबड़ी तोड़ियूं था ॾिसूं था अच्छा जी नाज़रीन सर हाणे मुंहिंजी टेस्ट वठण वारा आहिनि ख़ुशबू सां असांखे त ख़ैर अंब सां वास्तो हूंदो आहे ख़ुशबू खे कोन सी ॾिसंदा आहियूं सो लेट्स सी असां रेकग्नाइज़ करे सघूं था या न ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे हिनजे रस जो ख़्यालु कजो हथ साड़े छॾींदो रियली यस दिस लुक्स वेरी फ्रेश हा बस सो यू कैन स्मेल सिंधड़ी लॻे पियो न रटोल आहे न पूरी त एॾी ख़ुशबू त नाज़रीन सिंधड़ी में हूंदी आहे हाणे तव्हांखे असां स्क्रीन जे ज़रिए कीअं ख़ुशबू पंहिंजो सिंगायूं तव्हां साइज़ ॾिसी सघो था शेप ॾिसी सघो था हींअर त ॿुधाईंदो पर ही चौसो आहे ओके ही चौसो आहे ही सिंधड़ी आहे अच्छा ही इंटरेस्टिंग ॻाल्हि आहे ख़ुशबू वाकई में ॿिन्ही जी ख़ुशबू सां ईंदी आहे मुख़्तलिफ़ आहे बिल्कुलु त बिल्कुलु ईअं हिनखे पंहिंजो रेकग्नाइज़ कयो बिल्कुलु ईअं ज़ाविर तव्हांखे शौक़ु आहे फार्मिंग जो ऐं एग्रीकल्चर में केतिरी दिलचस्पी रखो पिया तव्हां जी अल्हम्दुलिल्लाह मूंखे त शुरू खां एग्रीकल्चर जो शौक़ु आहे आई हैव पैशन फॉर एग्रीकल्चर एज़ वेल ओके अल्हम्दुलिल्लाह हाणे मुंहिंजो पहिरियों साल आहे आई अच्छा, गॉट इनटू अच्छा। एग्रीकल्चर पहिरियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे एक्सपीरियंस बाबा ॾींदो हुयो हा पर प्रैक्टिकली जेके चवंदासीं उहो मुंहिंजो पहिरियां साल आहे अल्हम्दुलिल्लाह आई एम डूइंग वेल ओके ज़बरदस्त मांखे मारे वियो आहे। रेकग्नाइज़ करे वठो एवरेजेस में मूंखे कणक जी एवरेज में मारे वियो आहे ओहो मुंहिंजी एवरेज मां सम्झां थो 32-33 मण जे लॻभॻि बीठी तव्हांखे आहे ज़ाहिर टफ कॉम्पिटिशन एंड तरी अथई ज़ाविर खान हैज क्रॉस्ड 50 चलो ज़बरदस्त कंग्रेचुलेशंस ज़ाविया फॉर दैट सो लवली सर ज़बरदस्त फ्रेश लॻनि था सो अंब सां ठीकु आहे तव्हांजे बाग़नि मां ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो हिकु त यकीनन तव्हांखे फ़ाइदो बि ॾींदा हूंदा पर मूंखे ॿुधाए पसंदि केतिरो आहे अंब तव्हांखे मां शौक़ सां खाईंदो आहियां केतिरा एट अ टाइम अंब तव्हां खाई वेंदा आहियो हिकिड़ो त मां रोज़ खाईंदो आहियां सीज़न में अच्छा हा थधो करे यख करे उनजो पंहिंजो मज़ो आहे सही ऐं हिते पोइ वधीक जेको आहे लेमन जा लीमे जा बि आहिनि हुन प्लॉट्स में लीमे जा आहिनि हुन कुझु पासे ते जी लेमन्स में त कोई अहिड़ो न आहे न शइ रेकग्नाइज़ करण जे लाइ चाइनीज़ बि हूंदो आहे कागज़ी बि हूंदो आहे मुख़्तलिफ़ वेरी वैराइटीज़ हूंदियूं आहिनि इंटरेस्टिंग जी हा त उन में बि इहे शयूं वैराइटी वैराइटीज़ आहिनि सीडलेस हूंदो आहे अॼुकल्ह त हाणे सीडलेस जो बि दौर हले थो सही बग़ैर ॿिज जे जंहिंखे चइबो सही ज़बरदस्त ठीकु पोइ ही तव्हांजी हिते सार संभाल जे लाइ ज़ाहिर हिकिड़ो प्रॉपर स्टाफ हूंदो जेको स्टाफ आहे मैनेजर फार्म मैनेजर आहे मुंहिंजो फार्म मैनेजर इज़ फ्रॉम रहीम यार ख़ान अच्छा रहीम यार ख़ान खां आयो ऐं हू हिते फार्म ते 12 साल उनखे मूं वटि थी विया आहिनि त ही ज़मीनूं जेके आहिनि तव्हां अची करे परचेस कयूं आहिनि या न हे खानदानी ज़मीन खानदानी अबे ॾाॾे जी मिल्कियतूं आहिनि अच्छा परचेज मूं कई आहे ज़मीदारी उहो कच्चे में पर उते तव्हां पंहिंजो कंदा कच्चे में जी हा उहो कुझु परचेज कयल आहे कुझु अबे ॾाॾे जी आहे अच्छा सो हिते अक्सर करे तव्हां कॾहिं ईंदा आहियो जॾहिं ही सभु कुझु शइ तयार थी वेंदी आहे न मां कोशिश करण जे लाइ मां कोशिश कंदो आहियां त मां हर प्रैक्टिकली हर शइ में इन्वॉल्व रहां ओके इवन ओवर वीडियो कॉल ज़बरदस्त या ज़ूम ते मैनेजर सां कमदारनि सां हाल अहवाल ज़रूर वठंदा था वयूं अच्छा ऐं इंस्ट्रक्शंस बि हा अंबड़ियूं पटे करे खाईंदा आहियो तव्हां ताज़ियूं या ही न मां अंबड़ी चटणियूं खाईंदो आहियां प्रोटोकॉल हूंदो आहे जीअं चवां त हुन पाणी तव्हां चयो त हा ही रस सुकाइणो पवंदो आहे बेसिक तव्हांजी स्किन खे लॻंदो त साड़े छॾींदो जी हा ये ॾिसो ही हाणे ही जेके बि अंब आहिनि इहे शेड थी चुका आहिनि शेडिंग थी वई आहे गर्मी जे करे सोकाड़े जे करे ऐं हवा जे करे हाणे ही अंब जेको आहे मां सभिनी खे मना कंदो आहियां त दॿे वारो जूस न पीअंदा कयो अंबनि जो छो इन करे ही सभु किरियल माल जेको आहे न मेड़े वञी तव्हांजे लाइ जूस गौर सां ॿुधो नाज़रीन सर जी ॻाल्हि असां चाहियूं था ॿीहर रिपीट कयो जेको दॿे वारो जूस जे में इलाही सारी शुगर हूंदी आहे किरियल अंब जेके ज़मीन ते आहिनि उनजो जूस ठाहियो उनजो जूस ठाहियो वेंदो आहे ऐं तव्हांजी सिहत लाइ मुज़र आहे अच्छा ही कैप्स तव्हां ॿिन्ही खे ॾाढियूं इंटरेस्टिंग पातल आहिनि एंड आई कैन सी सम टू स्पेसिफिक बैजेस ऑन योर कैप छा बैकग्राउंड आहे इन्हनि जो ही त मारखून लॻे पई व्हाट इज दैट हे बेसिकली हैट आहे ओके कैप तव्हां पाती आहे sorry this is the cap this is that thank you for the correction अच्छा हे जेको पहिरियों मथे याद ही आरएलपी रेड लेगेड पार्ट्रिज पाकिस्तान में पहिरियों चकर शिकार थियो 2013 अक्टूबर में इट वाज कॉल्ड द इंपीरियल असां जे हिकड़े वास्ते वारे ब्रीड कया रेड लेगेड पार्ट्रिज माना
गाड़ियुनि टंगनि वारा तितर अच्छा ऐं उनजो शूट थियो त उन में जेको आहे सो मुंहिंजो दोस्त आहे शबीर बिजरानी जी, उनखे बिजरानी साहब। गोल्ड मेडल मिलियो ऐं सेकंड हाईएस्ट शूटिंग जेका मुंहिंजी हुई त मूंखे सिल्वर मेडल मिलियो ऐं टियों हिकिड़ो दोस्त हुयो असांजो आई थिंक या जामुर साहब हो या महर साहब हुयो उनखे ब्रॉन्ज मिलियो सो ही कॉम्पिटिशन हुयो उन में अच्छा 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 ऐं उनजे हेठां जेको आहे दैट यू गॉट द इज सिल्वर मेडल ना आई गॉट द सिल्वर वन ग्रेट स्टूड एट नंबर 2 अच्छा त ही त वॾी तव्हांजी अचीवमेंट आहे जेका तव्हां ऐं पाए रहे ही जेको ॿियो जेको आहे इहो मुफलॉन मारियो मुफलॉन इज अ शीप फैमिली हंगरी में 2014 seems like a marco by the way नो मार्को और हॉर्न्स जेके हूंदा आहिनि सिंग जेके हूंदा आहिनि मार्को जा सिधा हूंदा आहिनि तव्हां उन फ्लेयर वांगुरु स्पेसिफिकली ऐं एनालाइज हे कंदा हूंदा जेको हे आहे हे माना रिड या शीप चइबो आहे जी उन जो नस्ल आहे मुफलॉन चवंदा आहिनि हिनखे यूरोप में Mouflon. इहो मुंहिंजी आहे इहो 2014 अक्टूबर में मां हुते मारियो हंगरी में पोइ हुननि मूंखे इहो गिफ्ट कयो लवली इंटरेस्टिंग ब्रॉन्ज जो जबरदस्त जी नाज़रीन असीं हिन वक़्तु वॾे तारीख़ी घर में मौजूदु आहियूं जेको 41 में ठाहियो आहे ऐं वधीक जा तफ़सील सां जॾहिं असां खाधे जी टेबल ते वेंदासीं त सर खां पुछी वठूं था पर हीअ हिकिड़ी ज़बरदस्त ऐं ॾाढी इंट्रीगिंग क़िस्म जी फ़ोटो गैलरी मूंखे हिन घर में नज़र अची हुई त लेट्स आस्क सर खां असां पुछी वठूं था हिन फ़ोटो गैलरी खे वठी करे सर ही इलाही फ़ोटोज़ नज़र अचनि था ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हांजूं ॾाढियूं पर्सनल क्लोज़ मेमोरीज़ आहिनि जेके तव्हांजे दिलि सां तमामु घणो जुड़ियल आहिनि सो टेल अस अबाउट दीस कहिड़ी तव्हांजी पसंदीदा पिक्चर आहे सभु तव्हांजे दोस्तनि सां आहिनि मिटनि माइटनि सां आहिनि थोरो ॿुधाइजो दोस्तनि सां आहिनि मिटनि माइटनि सां आहिनि औलाद सां आहिनि सियासी वास्तेदारी सां आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इवेंट्स जूं मुख़्तलिफ़ फोटोग्राफ्स आहिनि जेके ओवर द इयर्स हिते गॾु थियूं आहिनि पर असांजे 2022 वारे बरसात में जेको ॿाहिरीं ऑफिस हुई जेका 1941 जी अगेन ठहियल हुई उन उहो डिप्लीट थी वई उन में हू सॼो जेको मलबो अची किरियो उहे फोटोज़ इलाही डिस्ट्रॉय थी विया अच्छा त ही कुझु आहिनि कुझु अञा बंदि पिया आहिनि कुझु हवेली ॾिया आहिनि जी सही चलो ज़ावियर साहब बि असांखे जॉइन करे वरितो ॾिसो त ज़ावियर सां तव्हांजूं कहिड़ियूं पिक्चर्स आहिनि वीड लाइक टू फाइंड अच्छा ज़ावियर तव्हां तमामु घटि नज़र अचो ओके देयर यू आर राइट अच्छा ही था ॿुधाईंदा हिन जे बारे में डू यू रिमेंबर दिस त ही कॾहिं ऐं कीअं निकिती और he has taken the selfie no this one with the Zavia साहब he was driving with me to the village from Karachi अच्छा ओके ज़बरदस्त मां ड्राइव पे कयां या अॻियां वेठो ऐं कहिड़ी पसंदीदा तस्वीर आहे हिन तव्हांजी पूरी फोटो गैलरी मां इलाही आहिनि मतिलबु आई कुड नॉट पिक वन मां हिकिड़ी का बि चूज़ न कयो मां हिकिड़ी इहे चवां त मुंहिंजी पसंदीदा आहे त ईअं न आहे पर सभई मेमोरीज़ जुड़ियल हूंदियूं आहिनि मेमोरीज़ आहिनि अच्छा ही तव्हांखे पंहिंजो यादि आहे हिते तव्हां छा करे रहिया आहियो असां कैमरामैन जेकॾहिं ज़ूम करे सघे हा हिते तव्हां छा करे रहिया आहियो सर हिते 2016 या 17 जो फोटोग्राफ आई ओके ऐं हिते मुंहिंजी जेका पार्ट्रिज कंजर्वेशन आहे अच्छा उते दोस्त आया जी ऐं असां 3 कलाकनि में अराउंड 88 तितर मारियासीं जंहिंमें तव्हां नर कारा ॾिसी सघो था जे फील्ड में कारो नर आहे इन जो मतिलबु आहे हुते पोचिंग न आहे हुते कुड़की न आहे त माण्हू फसाइनि कोन था तितर इन में कारा तितर तमामु घणा थिया अच्छा 3 कलाकनि में 88 ते असां बंदि कयो सही ऐं ही तव्हांजी बिलावल साहब सां आहे जी हिते मुस्कुराए रहिया आहियो त असां चवंदासीं वरी हिनखे ज़ूम करे छॾनि असांजा कैमरामैन त छा कुझु यादि आहे छा डिस्कशन हले पई कहिड़ी ॻाल्हि ते बिलावल साहब मुस्कुराए रहिया आहिनि सूदा सर जी मेमोरी केतिरी शार्प आहे बिलावल साहब ॾाढो ख़ुशि थियो ट्रेन मार्च हुई ओके अच्छा ट्रेन मार्च में असां बिलावल साहब खे पडीदन मां जॉइन कयो ओके राइट अप टू मेहराबपुर डिस्ट्रिक्ट नौशर फरोज साहब उते ही हुआसीं गॾु सही ऐं ही ॿ नंढड़ा नज़र अचनि पिया आई थिंक दे मस्ट बी योर सन्स हिकु त ज़ावियर साहब आहे ऐं ॿियो तव्हांजो इब्राहिम ज़ावियर खान इब्राहिम खान ऐं ही मुंहिंजी पसंदीदा फोटो आहे अच्छा बिकॉज़ इट्स विद योर
ही मुंहिंजो ब्रदर इन लॉ बि हुयो, पर सम्झो मुंहिंजो वॾो भाउ बि हुयो, जाम मदद अली। जी 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 ज़ाविया जो मामो। ॿुधायो पए त हुन सां मुंहिंजी IP हुई एंड ही वाज जस्ट लाइक अ ब्रदर टू मी। असां चवंदा न साला भेणी मां घटि दोस्त वधीक हुआसीं। सही। अच्छा, ही वरी रैंडम तस्वीर आहे तव्हांजी मुराद अली शाह साहब सां, ही छा मानी बि पई आहे, वरी ॻाल्हि ॿोल कयो था, मुराद अली शाह साहब कुझु चवणु चाहिनि था? यस, लेट्स फाइंड आउट। मूंखे यादि आहे त असां वियासीं पग हुई सोहेल अनवर सियाल साहब जी। अच्छा। चाचो अनवर सियाल गुज़ारे वियो त सोहेल साहब सरदारी जी पग पियो ॿधे। ओके। उन पग ॿधण खां पोइ इहो लंच हुयो जंहिंमें साईं मुराद शाह मां ऐं एजाज़ ख़ान जखराणी वेठा हुजूं, त साईं खे मूं चयो साईं कीअं वापसि था वञो पिया? अच्छा। त चईं तव्हां जहाज़ ते वञा थो, सीट आहे हली त मूंसां गॾु हल। पर मूंखे यादि आहे त असांखे बयान ॾे वञिणो फातिहा जे लाइ। ओके। उतां पोइ वरी अच्छा, ॿियो हिकिड़ो सवाल करण वारी आहियां सर खां, पीपल्स पार्टी मां सभ खां वधीक कंहिंसां लॻंदी आहे तव्हांजी? कंहिंसां तव्हां वधीक क्लोज आहियो? तक़रीबन सभी दोस्त आहिनि। न कोई हिकिड़ो त हूंदो न जंहिंसां तव्हां तमामु घणो क्लोज हूंदा? इहो असां त सभी सियासतदाननि खां बाय द वे क्वेश्चन कंदा आहियूं। इनखे थोरो रिफ्रेश कयो न, पीपल्स पार्टी ताने दोस्ती जे हिसाब सां। हां, दोस्ती जे हिसाब सां को माण्हू हूंदो जंहिंजे तव्हां तमामु घणो वेझो हूंदा फ्रॉम पीपल्स पार्टी, कंहिंसां तव्हांजी लॻंदी आहे, खुली करे ॻाल्हि ॿोल करे सघंदा आहियो? बिजराणी साहब आहे, शबीर बिजराणी साहब जी। अच्छा, उहे तव्हांजा गहरा दोस्त आहिनि? आहे, बिल्कुलु बिल्कुलु। चलो, ही त मतिलबु ऑन एयर ॻाल्हि थी वई, ऐं ॾिसूं था त ॿियनि दोस्तनि जो छा रिएक्शन अचे पियो। ऑल राइट। ॿिया बि दोस्त आहिनि फ्रॉम पीपल्स पार्टी, तॾहिं मूं चयो न त तव्हां ॾाढो हिनखे नैरो डाउन करे छॾियो। अच्छा सर, ही वॾी इंटरेस्टिंग तस्वीर आहे। शर्जील साहब नज़र अचनि था, असांजा सीनियर मिनिस्टर ट्रांसपोर्ट एंड इंफॉर्मेशन। सो अच्छा, ही केक कटनि पिया बर्थडे? बेसिकली शर्जील जी बर्थडे हुई असेंबली में। दोस्तनि सभिनी गॾिजी हुनजे लाइ केक जेको आहे सो बंदोबस्तु कयो मथे CM जे चेंबर में। सही। हिते ख़ैर केक ते सर जहिड़ो नज़र नथो अचे। अक्सर करे केक ते तव्हां ॾिठो आहे न जहिड़ा थींदा आहिनि, चवंदा असां अॻियां अचूं, हे त सभु ठीकु ठाक नमूने सां डिसेंटली ॾिठा। असांजो दोस्त आहे भाई शर्जील। सही। बस सभिनी तव्हांजो शिकार के लाइ ही साउथ अफ्रीका घर में बि पिया आहिनि न, सदर्न इम्पाला। अच्छा। ही हार्टी बीस्ट आहे। दिस इज अ हार्टी बीस्ट। दिस इज शॉट ही इन शिकार थियल आहे बोट्सवाना में, ऐं ही जेको शिकार आहे इहो आहे साउथ अफ्रीका में। ऑल राइट। ही शिकार इज इन एग्जिटर चवां पियो, सॉरी, वेटिंग काउंटी जो नालो एक्समोर जगह खे सॾिबो आहे UK में। पेजेंट्स जो डक्स जो शूट हुयो। दिस इज 2018 जो आहे। अच्छा, 2018। लवली। They're your sons. They're my sons. Yes, this is Ahmad and this is Zaviya. Mars तव्हांजी पिक्चर्स में काफी नज़र अचनि पिया। वॾनि जो तालुक आहे, रस्तो आहे। अच्छा, हिन जे करे we see lots of Mars in this gallery, नाज़रीन। All right, हाणे मानी जो शायद वक़्त थी वियो सर। मानी खाऊं, वरी मानी ते जेको आहे पंहिंजी कचहरी खे कंटिन्यू कयूं था। अचो नाज़रीन। अच्छा सर, हिन जे असीं घर में वेही करे मानी खाऊं था, पंहिंजे नाज़रीन खे बि ॿुधाईंदा हलंदासीं त वरी असीं हिकिड़ी तारीख़ी जॻह ते वेठा आहियूं, त ही असांखे फोटो गैलरी बि तव्हांजी शानदार क़िस्म जी नज़र अचे पई। टेल अस अबाउट इट। ही चयो वेंदो आहे त ही घर जेको आहे 40s ऐं 50s जे ज़माने में ठहियल आहे। छा दिलचस्प फैक्ट्स आहिनि हिन घर जा? ये घर कंप्लीट थियो 1941 में, ऐं असांजो ठारू शाह वारो बंगलो शहर वारो जेको आहे उहो 1922 खां अॻे जो ठहियल हुयो। अच्छा। जेको 2022 जी बरसातनि में सफ़ा डिप्लीट थी वियो, हाणे हुनजी जाइ ते रिकंस्ट्रक्शन पई हले, पर ही बंगलो 41 जो मेंटेन कंदा आहियूं असां वॾनि खां वठी। ऐं हिन बंगले में हिते बि नुक़सानु थियो, ॿाहिरि जेको ऑफिस ब्लॉक हुयो उहो बि किरी पियो, जो रिकंस्ट्रक्शन हले पई। हिन बंगले में जेको जंहिं बेडरूम में इनफैक्ट तव्हां रहियो उन बेडरूम जी हिस्ट्री आहे। उन बेडरूम में एयर मार्शल असगर खान, एयर मार्शल नूर खान, नवाब कालाबाग, गिलायबक सुमरो, जाम सादिक अली, इरफानुल्लाह खान मरवत, प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी, ऐं नवाब बुगटी साहब भी रहे हैं। नवाब बुगटी न, पर नवाब सैफुल्लाह मक्सी मुंहिंजो ॾाढो दोस्त हुआ, उहो रहिया आहिनि। उन खां गुलाम इसाक खान, उनजी फैमिली सां तमामु घणो तालुक़ हुयो, उहो उन्हनि जो सहुरो सरवर जान उहो बि रहियो आहे। आसिफ अली जरदारी साहब आया आहिनि, रहिया आहिनि। हा, इन 1993 सितंबर में आसिफ साहब जो जेको इलेक्शन जो बेस कैंप हुयो उहो असांजो घर हुयो। कुझु मेमरी सां शेयर करणु चाहींदो का अहिड़ी ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿिन्ही जे विच में जेकर थी हुजे त, इफ यू आर कंफर्टेबल शेयरिंग इट विद अस? हा, आसिफ साहब सां ॾाढी फ्रैंक कचहरी हूंदी, ऐं हू ॾिसंदो, उनखे मज़ो ईंदो त नौजवाननि खे अॻियां करण जो उनखे शौक़ु हूंदो, जेको असां ॾिठो हुन ज़माने में। अच्छा। हा, सो असां त घणो टाइम गॾु गुज़ारियोसीं हुन इलेक्शन में 1993 में। सॉरी, त
लास्ट मां पुटनि खे वठी वियो आसिफ साहब खे 2016 या 17 में दुबई। अच्छा तव्हां चओ हाणे मिलिया आहिनि, ही नंढा हुया तॾहिं, ॿिन्ही जो तस्वीर बि शायदि किथे हूंदी। सो मां आसिफ साहब खे साईं नंढा आहिनि तव्हांजा बच्चा आहिनि हेॾा होॾा, त मूंखे चयईं त ही त मुंहिंजे लाइ बिलावल, बख्तावर ऐं आसिफा जहिड़ा आहिनि, अच्छा बाक़ी तूं मुंहिंजो नंढो भाउ आहीं। ओके, महिरबानी। उहो लफ़्ज़ मूंखे अञा ताईं यादि आहिनि आसिफ साहब जा। घणी मुलाक़ात तव्हांजी कंहिंसां थींदी आहे? अदी फरियाल तालपुर सां या चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब? अदी फरियाल सां। अदी फरियाल अच्छा, उन्हनि सां मुलाक़ात अदी थी। फरियाल इज़ अ वंडरफुल पर्सन इन द सेंस त उनखे अंडरस्टैंडिंग आहे अच्छा सिंध जी पॉलिटिक्स हुजे, कश्मीर जी पॉलिटिक्स हुजे, पंजाब, तो उहो सम्झनि था त कंहिंजी केतिरो वेट आहे, उनखे ख़बर आहे बिल्कुलु। अदी माशाल्लाह इन ॻाल्हि में तमामु सोच ऐं सम्झ रखे थी। अच्छा सर, पाण ॿाहिरि असीं सफ़र कयोसीं कुझु, असांखे ज़ाहिर जीअं तव्हां TCF असांखे विज़िट करायो, उहो ॾाढो अप्रिशिएबल इनिशिएटिव आहे तव्हांजी तरफ़ खां। ॿियो छा करायो आहे इन खां अलावा? तव्हां कहिड़ा तरक़ियाती कम आहिनि नौजवाननि जी भलाई या तरक़ी खे वठी करे? व्हाट हैव यू डन अदर देन दिस? ॾिसो, हिते मेगा प्रोजेक्ट्स बि कराया आहिनि पब्लिक हेल्थ जे हवाले सां। ठारूशा में हिकिड़ो ड्रेन आहे वॾो, अहिड़ो मां ड्रेन करायो जेको अॻिले 50 साल लाइ बि कोई क्लॉग न थींदो, बंदि न थींदो, चोक न थींदो। उहो आहे। नौजवाननि जे हवाले सां हिकिड़ी लाइब्रेरी हीअं ठहे पई, अंडर कंस्ट्रक्शन आहे, तक़रीबन तयारु थियण वारी आहे ठारूशा सिटी में। प्लस हिकिड़ो पार्क आहे, चिल्ड्रन्स पार्क। उहो कंहिं चङे माण्हू जी या कंहिं ॾाहे जी आखाणी हुई त जिन शहरनि में प्ले ग्राउंड ऐं रांदियुनि जी जायूं हूंदियूं आहिनि, उन शहरनि जा हॉस्पिटल वीरान हूंदा आहिनि। त माण्हू ही जेको रांदियुनि जी जायूं आहिनि या स्पोर्ट्स आहे, उन सां मेंटल हेल्थ, फिज़िकल हेल्थ, माना ज़हनी सेहत ऐं जिस्मानी सेहत जेका आहे उहो ॿारनि जी बहितर थिए थी, इलाइक़े जी बहितर थिए थी। सही। सो असां हींअर मां गुज़ारिश कई आहे सिंध गवर्नमेंट खे, पंहिंजे मिनिस्टर फॉर स्पोर्ट्स खे, सरदार मोहम्मद बख्श खान महर खे, असांखे हिते मिनी स्टेडियम जेको आहे विद द जिम्नेज़ियम ठारूशा सिटी जे लाइ। सो डू यू थिंक दैट वाज थिंकिंग एक्सेप्ट? बिल्कुलु बिल्कुलु, आई एम श्योर द गवर्नमेंट ज़रूरु उन ते गौर बि कंदी, ॾींदा बि सही इंशाल्लाह। बिकॉज़ ठारूशा शहर जेको आहे न, तारीख़ी शहर आहे। हितां जो माण्हू पढ़ियल लिखियल आहे, हितां जो माण्हू शऊर वारो आहे। बल्कि डिस्ट्रिक्ट नौशहरा फरोज़ जी अगरि ॻाल्हि कजे, शऊर वारा माण्हू आहिनि, पढ़ियल लिखियल खितो आहे। अच्छा, माशाल्लाह सां असां ॾिसंदा आहियूं सियासतदाननि जा दस्तरख़्वान उहे हमेशह भरियल हूंदा आहिनि। पाड़े वारनि जो केतिरो ख़्यालु कंदा आहियो तव्हां? पाड़ो छो त अक्सर करे जेके हालात आहिनि आम माण्हू जा, उहे शिकायतूं कंदे नज़र ईंदा आहिनि। अटे खे वठी करे या जंहिं खे वठी करे केतिरो तव्हांजी तरफ़ कनि जो ख़्यालु रखियो वेंदो आहे? पाड़ो नबियनि खे बि प्यारो। असांजी कोशिशि हूंदी आहे त पाड़े में कोई बि माण्हू असां खां नाराज़ न थिए, कंहिं बि वजह जे करे, चाहे उहो पॉलिटिकल हुजे, चाहे उहो ज़ाती हुजे, चाहे उहो माली हुजे, चाहे उहो कारोबारी हुजे। असांजी कोशिशि हूंदी आहे त असां सभिनी खे हिकिड़ा अम्ब्रेला में वठी हलूं, ॿई ॿाहिरि कोशिशि कंदा आहियूं। ऐं असां पंहिंजे औलाद खां बि एक्सपेक्ट कयूं था त पंहिंजे इलाइक़े जी ख़िदमत कनि, तो जंहिं बि कैपेसिटी में, जेतिरी बि हुनजी हालत हुजे, सोच। सियासी तौर ते तव्हांजो वर्स्ट डे कहिड़ो रहियो? सियासी तौर ते, सियासी हवाले सां कहिड़ो तव्हांजो ॾींहुं जेको आहे तमामु वर्स्ट रहियो पॉलिटिकल करियर खे वठी? जॾहिं इमरान ख़ान मुल्क जो वज़ीर आज़म थियो। पूरो सियासी स्टेटमेंट आहे सर तव्हांजो। मां सम्झां थो त इमरान ख़ान जेकी चइबो न वर्स्ट शइ थियो पाकिस्तान खे, माना जेको किन्नी में किन्नी शइ थी पई सघे पाकिस्तान में, टाइम हुनजी वरी फॉलोइंग हुई, इंक्लूडिंग फॉलोइंग इन जे करे सियासतदान पाण तमामु घणो मोटिवेटेड हुया हुननि जे एंट्री खे वठी करे। न, पर सियासत में तव्हां मूंखे ॿुधायो न त इमरान ख़ान पंहिंजे टेन्योर में रुगो मुखालफ़त बराए मुखालफ़त करे सोल्यूशन कहिड़ो आंदो, उहो सोल्यूशन कोन ॾेई सघियो। 2002 में 2001 में जेके नौजवान आया, हुननि खे हुन चैनलाइज़ कयो टोटल टुवर्ड्स एनार्की। हुननि खे हुन ना एजुकेशन ते कोन चैनलाइज़ कयो। इमरान ख़ान हुननि खे पंहिंजो टूल ठाहे करे, पंहिंजो औज़ार ठाहे करे हुकूमतनि जे ख़िलाफ़, एस्टैब्लिशमेंट जे ख़िलाफ़ इस्तेमालु करणु शुरू कयो। अच्छा, जी नाज़रीन, गुफ़्तगू जारी आहे। मज़ेदार खाधा पया आहिनि, असीं खटा मिठा सवाल ॿई पुछण जी कोशिशि कयूं था। सो जेको खाधो पियो आहे तमामु घणो फ्लेवरफुल आहे। सर बि खाधे पीते जा शौक़ीन आहिनि। अच्छा, यू लिव टू ईट और यू ईट टू लिव? इहो अक्सर करे पुछियो वेंदो आहे। I eat to live. You eat to live. I don't live to eat. Are you someone who's very much obsessed with the food? I am obsessed with food, but I am obsessed with food in a certain quantity. माना मुझे obsession आहे food सां,
पर थोरो खाईंदो आहियां, पंहिंजो पेट सम्झी खाईंदो आहियां। अच्छा, सही ठीक। वो डाइट कॉन्शियस आयो तव्हां का डाइट स्पेसिफिक फॉलो कंदा हो? न, पोर्शन डाइट आहे? कोई भी स्पेसिफिक डाइट न आहे, पर पोर्शन ते ज़रूर ख़्याल कंदो आहियां। त पोर्शन जेको आहे सो नंढा हूंदासीं त कॾहिं कॾहिं न घणो प्लेट मिलाए वठंदासीं। वालिद ई वालदा चवंदा बाबा थोरो थोरो खाओ, भली सॼो खाओ जो, पर थोरो थोरो खाओ, प्लेट खे छिपियो न। लास्ट टाइम छा कुक कयो हुयो तव्हां? मां लास्ट टाइम ते ॻोठ में ही बोर्ड पचायो जेको तव्हां खाओ पिया। तमामु फ्लेवरफुल खाधो आहे, ही त असांखे उअं ई लॻे पियो, जेके ज़ाइका मसाला अचनि पिया। सही, अच्छा त ही तव्हां पचायो? जी हा। काठिन वारी बाहि ते? काठिन वारी बाहि उन ते तव्हां कुक कयो। चलो लाइटर मूड में वेठा आहियूं, असां थोरो इहो बि पुछंदासीं त तव्हांजो रिलेशन तव्हांजी वाइफ सां कीअं आहे? तव्हां चओ था त एतिरी का वॾे लेवल जी झेड़ो वेड़ो कोन थींदो आहे। ज़ाबियार बि वेठो आहे, वी वुड आस्क हिम जेकर कुझु असांखे क्लियर करणो हुजे त। सो मोहब्बत जी शादी हुई, अरेंज मैरिज हुई, वीड लाइक टू नो अबाउट दैट। अरेंज मैरिज हुई। ओके। पर बिनी घोट कुंवार खां पुछियो वियो त तव्हां ॿई राज़ी आहियो? माना राजपे जी शादी वॾनि जो हुकुम थियो, बिल्कुलु कयोसीं। अच्छा। आई लाइक माय वाइफ, ज़रूर त मां बिल्कुलु राज़ी हुयुमि। प्लस खानदानी हिकिड़ो तालुक हुयो मुंहिंजे इन-लॉज सां। अच्छा। अॼु बि आहे, दे ट्रीट मी लाइक देयर फैमिली, पंहिंजी फैमिली वांगुरु मूंखे सम्झंदा आहिनि। न्याणो न सम्झंदा आहिनि, पर फैमिली जो हिसो सम्झंदा आहिनि। सो तमामु बहितर रिलेशनशिप आहे, ॾाढो सम्झू हिक ॿिए सां, अंडरस्टैंडिंग। ऐं ॿार बि माशाल्लाह, अल्लाह जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आई हैव, मूंखे का शिकायत न आहे त मुंहिंजे ॿारनि में का ख़ुदा न ख़ास्ता का कमी हुजे, का कोताही हुजे। छा एक्सपेक्टेशंस आहिनि ॿारनि सां? कहिड़े क़िस्म जो रिश्तो आहे? हू उनजी अपब्रिंगिंग अहिड़ी आहे, उन्हनि खे ॿारनि खे अपब्रिंग कयो या उनजी परवरिश अहिड़ी आहे त अल्हम्दुलिल्लाह मूंखे का शिकायत न आहे। तव्हांजो ॿारनि सां कहिड़े क़िस्म? मुंहिंजी एक्सपेक्टेशन इहो आहे त इंसान खे इंसान सम्झी हलनि, इंसान जी इज़त कंदा, इंसान ज़ात जी इज़त कंदा त हिन जी बि इज़त थींदी। ऐं ठिग में हूंदा त मथे हीअं हलंदा त थाबो ॻाए किरंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवणो हूंदो त फरमानो त हेठि हली ॾसी हलो त निवड़त हुजे, खेड़ न खाओ। सो इज़त जेका आहे सो इज़ द मेन थिंग, जेको चाहे ग़रीब हुजे चाहे गोॾ वारो हुजे, उनजी इज़त हुजे, उनखे ॿुधो, उनजी ॻाल्हि ॿुधो, सम्झो, उनजो मसइलो हल करे सघो था। छो त अक्सर करे वालिदैन ऐं ॿारनि जे रिश्ते जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे न त इहा शइ वधीक साम्हूं ईंदी आहे त जेके वालिदैन आहिनि उहे घणो प्रेशराइज़ कनि था औलाद खे त तव्हांजी हीअ शइ करणी आहे, अहिड़े क़िस्म जी का शइ थी, या ओपिनियंस खे वठी करे को तज़ाद पैदा थींदो आहे तव्हांजे ऐं तव्हांजी औलाद जे विच में? बिल्कुलु थींदो आहे। मुंहिंजो वॾो पुटु ज़ाबियार जी, बाबा जो नालो अथसि मोहम्मद आलिम, ज़ाबियार से मुंहिंजी धीउ विच में वरी नंढो पुटु आहे इब्राहिम ख़ान। जो मुंहिंजी इहा कोशिशि हुई त ही एजुकेशन वाइज़ एक्सेल कनि। नंढड़ी मुंहिंजी धीउ जेका आहे सो लॉ पे करे, ऐं फ़िलहाल गैप ईयर अथसि। ऐं नंढो मुंहिंजो पुटु ब्रिस्टल में आहे, उहो बि लॉ पे करे। ज़ाबियार पंहिंजो डिप्लोमा बिज़नेस में करे मोटी आयो आहे फ़िलहाल। he wants to do field trips वगैरह। सही, वो प्रैक्टिकली यानी कम करणु चाहिए। प्रैक्टिकल तो मूंसां गॾु आहे फील्ड में, ऐं पॉलिटिक्स जो बि शौक़ु अथसि, राजदारी जो बि शौक़ु अथसि। सो सुठी ॻाल्हि आहे, अॻिते वधंदा। ॾाॾनि खां नाननि खां ॿिन्ही खां विरासत में मिली आहे, ज़रूर कोशिश कंदा। जी नाज़रीन, मानी वारी खाई वेठा आहियूं असां, सरदार साहब इधर मौजूद आहिनि। तो सर काफ़ी मज़ेदार लंच हो, इट वाज वेरी फ्लेवरफुल। पर हा, नेक्स्ट टाइम असां जॾहिं आयासीं त तव्हांखे कुझु न कुझु करणो पवंदो असांजे त ॾिसंदासीं त तव्हांजे हथ में केतिरो टेस्ट आहे। सो हाणे ज़ाहिर आहे असीं प्रोग्राम जे ख़िताम जी तरफ़ आहियूं, पर असां हिनखे कुझु लाइटर नोट ते एड करणु चाहियूं था, कुझु खटा मिठा अञा जेके सवाल रहियल आहिनि, ऐं कोशिशि कंदासीं त हिकिड़ो रैपिड फायर राउंड थी वञे, विच इज़ द मोस्ट इंटरेस्टिंग सेगमेंट ऑफ दिस शो। तव्हांखे थोरो सो थोरी लीनियंसी ॾेई वठंदासीं त तव्हां पॉज़ या ब्रेक्स वठी सघो था, थोरो घणो सोचे सघो था, बट स्टिल इट्स अ रैपिड फायर राउंड। ॾिसूं था सर हुनखे कीअं प्ले कनि था। ऑलराइट सर, आर यू रेडी आहियो तव्हां? रेडी सर। तव्हां वटि पावर रहियो, रिस्पॉन्सिबिलिटी रही, ज़िम्मेवारी, इन्फ्लुएंस बि रहियो, असर बि रहियो, ठीकु आहे। इन्हनि टिनी शयुनि जे हुजण जे बावजूदि छा तव्हां सम्झो पिया त कुझु तव्हांजी पर्सनल ज़िंदगी ते असर ज़रूर पियो? Has it cost you personally? Yes, it has. बिल्कुल। family time cost थी तो friends time cost थी तो। Okay. कॾहिं पंहिंजे फ़ैसलनि ते शक कयो आहे? Have you ever doubted your path or decisions? No, I have not regretted. Really?
ओके अच्छा हिकिड़ो अहिड़ो कहिड़ो फ़ैसिलो आहे जेको हिन वक़्तु ताईं तव्हां सां इट स्टेज विथ यू एंड यू आर वेरी मच प्राउड ऑफ इट जिते तव्हांखे फ़ख्रु आहे नो लॉन्ग पॉज़ेस अलाउड सर Oh, sorry. Basically, जेके असां ये नयूं रिवायतूं कढियूं संग चटियूं ख़तम कयूंसीं ये शयूं ख़तम कयूंसीं उनमें मां ॾाढो मुतमइन आहियां अच्छा जेकॾहिं तव्हां वटि हिकु साल जे लाइ हिकिड़ी एब्सोल्यूट क़िस्म जी अथॉरिटी पावर अची वञे थो अथॉरिटी अची वञे थी सिंध जे अंदरि त हिकु साल जे अंदरि उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे तव्हां क्विकली चेंज कंदा मां सिंधी माण्हुनि खे तालीम याफ़्ता करणु चाहींदुमि ओके उहो कहिड़ो कड़ो सच आहे सिंध जे बाबति जेके हुकुमरान मञण में कीवंदा आहिनि पाणी जी शॉर्टेज ओके ठीकु आहे हाउ डू यू वांट टू बी रिमेंबर्ड तव्हांखे कीअं माण्हू सम्झो पिया त यादि रखंदा या तव्हां कीअं यादि रहणु पसंदि कयो पिया इंसान हुयो अच्छा हिकिड़ो हुयो सही ठीकु अच्छा चांहि पीअंदा आहियो या कॉफ़ी पीअंदा आहियो तव्हां वधीक कॉफ़ी लवर आहे स्ट्रॉन्ग कॉफ़ी पीअंदा आहियो या पंहिंजो हल्की लाइट सही ठीकु थोरो लीडरशिप एंड पॉलिटिक्स खे वठी करे बि असां वटि आहे रैपिड फायर राउंड अथॉरिटी या अकाउंटेबिलिटी ॿिन्ही मां छा तव्हां चूज़ कंदा या प्रिफर कंदा authority ऑलराइट स्ट्रॉन्ग लीडर थियणु पसंदि कंदा या स्ट्रॉन्ग सिस्टम strong system डेमोक्रेसी और कंट्रोल जमहूरियत या कंट्रोल तव्हां पसंदि कंदा jamhuriyat नेगोशिएशन या एनफोर्समेंट enforcement oh okay interesting power or peace peace respect or fear respect heart or mind heart tradition or change tradition okay silence or confrontation silence loyalty or honesty loyalty instinct or strategy strategy privacy or public life privacy all right legacy or success Legacy. although they both are very much related legacy forgive or never forget forgive political alliances तव्हां politically in parties affiliated रहण पसंद कंदा या independently politics करणु पसंद political affiliation okay ठीक है stability or reform reform public opinion या personal conviction public opinion okay अच्छा power behind the scenes या power in the spotlight तव्हांखे ताकत खपे authority खपे power खपे पर्दे जे पुठियां रही करे या you need this specific spotlight on you ॿई खपनि oh my god so you have to choose one okay mediation or judgment mediation ठीक है यानी चाकरी या जेको आहे तव्हांखे जजमेंट पसंद आहे चाकरी you will choose so compromise या justice compromise okay dialogue या pressure dialogue immediate peace जेको तकड़ो पंहिंजो अमुन अची वञे या तव्हांखे ड्रिघे टर्म जो इंसाफ पसंद आहे long term justice ड्रिघे टर्म जो इंसाफ बहितर हूंदो आहे पाइदार हूंदो आहे ओके ओके ठीक आहे अच्छा इनोवेशन या एक्सपीरियंस experience ओके जबरदस्त आई थिंक दैट्स इट यू वन एट सो असां तव्हांखे गिफ्ट कहिड़ी ॾियूं सर I don't know आवाज की छा गिफ्ट करी है ये सब कुछ तव्हांजो आहे एंड आई थिंक तव्हां ॾाढो सुठी तरीक़े सां प्ले कयो क्या थोड़ा अञा कुझु सवाल आप करणु चाहींदा जेके असांजे व्यूअर्स या उहे माण्हू शायदि जेके तव्हां खां न पुछी सघंदा हूंदा असां तव्हां खां पुछी वठूं था त हिकु त तव्हां पंहिंजो मुहबत जी नाकामी जो किस्सो बि ॿुधायो पर ॿियो वरी इहो हूंदो आहे त कुझु एक्टर्स एंड एक्ट्रेसिस उन्हनि ते बि माण्हुनि खे क्रश हूंदो आहे सो छा को अहिड़ो एक्टर या एक्ट्रेस आहे जंहिंसां तव्हां मिलण जा ख़्वाहिशमंद आहियो मलाइका अरोड़ा सां छा रीज़न आहे जो तव्हां सां मिलणु चाहियो था she is फिटनेस क्वीन and हू जेको आहे सो ॾींहों ॾींहुं जेका आहे सो जवान थी वेंदी वञे अच्छा वो तव्हांखे आहे त तव्हां उन्हनि सां अच्छा कॾहिं जेकॾहिं मौक़ो मिले डिनर करण जो की एक्ट्रेस सां दैट विल बी मलाइका अरोड़ा या कोई ॿियो बि पाकिस्तान मां केरु थी सघे पियो सर ही भाभी भी ॾिसंदी हूंदी सोचे सम्झी जवाब ॾिजो यू आर कंफर्टेबल विद दैट No, I'm comfortable. असां comfortable आहियूं ॾाढा easy going आहियूं अच्छा जी many actresses अच्छा काफी एक्ट्रेसेस सां तव्हां डिनर करणु पसंदि कंदा हिकिड़ी कंहिंसां मानी खाइणु पसंदि कोन कंदो हाणे वेस्टर्न स्क्रीन ते मगरबी मशरक़ी स्क्रीन्स ते डिफरेंट एक्टर्स एंड एक्ट्रेसेस आहिनि काफी अदाकारनि सां सॾण जो मक़सदु आहे त डिनर करणु चाहिंदा कॾहिं मौक़ो मिलियो आहे तव्हांखे कोई मूंखे मौक़ो मिलियो श्रीदेवी सां मिलण जो अच्छा श्रीदेवी सां मिलिया आहियो मां ऐं मुंहिंजी वाइफ जेको आहे सो लंडन में वॉक पिया कयूं जस्ट बिफोर शी डाइड असांजी मुलाक़ात थी जिन एक्ट्रेसेस सां तव्हांखे डिनर करण जो आहे शौक़ु छो मतिलबु छो तव्हां करणु चाहियो था just to get to know them okay जी celebrities सां celebrity है ना सां but why only actresses why not actors actors भी आहिनि but more than them actresses Daniel Craig आहे हिकिड़ो एक्टर बॉन्ड जेको रहियो आहे Daniel Craig सां मूंखे मिलण जो शौक़ु आहे
ऐं अहिड़ा कई सारा आहिनि। अच्छा सर, आख़िर में वीदे वीदे तव्हां छा पैगाम ॾियणु चाहियो था असांजी सिंधी क़ौम खे वठी करे? सिंधी क़ौम खे मां इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त पंहिंजा हालात मटायो, पंहिंजे हालात खे बहितर कयो। ऑफकोर्स उहो तालीम सां बि ईंदो आहे, पर घुमण फिरण सां बि ईंदो आहे। ज़रूरी न आहे त तव्हांखे हर जाइ हर माण्हू खे सरकारी नौकरी मिले, ज़रूरी न आहे तव्हां हर माण्हू खे प्राइवेट सेक्टर में नौकरी मिले। हींअर इनोवेशन माना नई जिद्दत, उन में वञो, पढ़ाई लिखाई ओतिरी कयो जंहिं फील्ड में तव्हां वधी सघो था। ज़राअत आहे, असांजो जेको फार्मर आहे, असांजो जेको ग्रोअर आहे, हारी मां न चवंदुमि, लेकिन हारी ज़मींदारनि से मुंसलिक हूंदा आहिनि। ठीकु आहे। सो जेके इंडिपेंडेंट 4 एकड़ 5 एकड़ 10 एकड़ वारा माण्हू आहिनि, उहे माण्हू पंहिंजी ज़राअत में जिद्दत कनि, कोर्सिस कनि, पाण नथा पढ़ी सघनि, नौजवान जेके पढ़ियल आहिनि हुननि खे कोर्सिस कराइनि त जीअं हू पंहिंजी उपत वधाइनि। माना हर कंहिं माण्हू खे सरकार नौकरी नथी ॾेई सघे, हर कंहिं माण्हू खे सरकार ख़ुशि नथी करे सघे। सो पंहिंजे मदद पाण जे तहत ॿाहिरि निकिरनि। इहो न चवनि त नौशहरे वारो नवाबशाह वियो त मां परदेस हली वियो आहियां। नौशहरे वारो ख़ैबर पख्तूनख्वा वञे ऐं कमु करे त हुन ते असांजी सिंधियुनि जी दिलवरी थींदी त असांखे घर यादि कोन थो अचे, असां जेको आहे परदेस में न आहियूं। सो मुंहिंजो इहो पैगाम आहे त तव्हां महिरबानी करे पंहिंजा हालात सुधारियो। तव्हांखे इहो चवणु त साईं हे असांजे दर जे अॻियां किचिरो पियो आहे, उहो किचिरो तव्हां ई कयो आहे। उन में जेतिरो कमु सरकार जो आहे ओतिरो ई तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उन किचिरे खे पंहिंजे ज़हन खे साफ़ कयो। थैंक यू वेरी मच सर फॉर योर प्रेशियस टाइम। तमामु घणो मज़ो आयो सुबुह खां वठी करे, तव्हां जेको समूरो वक़्तु असांखे ॾिनो पए, स्पेशली जेका तव्हां कम्युनिटी सां मुलाक़ातूं कयूं, हुननि जा मसला वेही करे ॿुधा। ऐं ईअं ई हर आम माण्हू एक्सपेक्ट कंदो आहे पॉलिटिशियन मां, वॾेरे मां, सरदार मां, त उहे वेही करे हुननि खे ॿुधे या जेके मसला आहिनि उहे सॉल्व करे। सो खाधो बि असांखे तमामु घणो पसंदि आहे। सभ खां वधीक मज़ो मुंहिंजी टीम में ॾाढी चवे पई जेके अंबनि जा बाग आहिनि उते तमामु घणो असांखे मज़ो आहे। सो वी लुक फॉरवर्ड टू योर ऑल इनिशिएटिव्स जेके तव्हां वरिता आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त हिन सभिनी खे मज़ो आयो, टीम खे मज़ो आयो, का कमी कोताही हुजे त न थैंक यू वेरी मच फॉर होस्टिंग अस सर, तमामु सुठो लॻो असांखे। सो दैट्स इट फॉर टुडे नाज़रीन। इंशाल्लाह ॿीहर तव्हां सां मुलाक़ात जल्दी थींदी। आवाज़ जो मेहमान में अहिड़ियूं नयूं शख़्सियतूं असां तव्हांजी स्क्रीन जे ज़रिए हुननि सां तव्हांजो मुलाक़ातूं कराईंदा रहंदासीं। सो कोशिशि कयो त पंहिंजो फीडबैक हर गिज़ में न विसारिजो। सो सी यू सून। अल्लाह हाफ़िज़।